यार हिननि मां फांसी जी विया आहिनि। को पंहिंजो शर्म हया थींदो आहे माण्हू खे। रात जो 2 बजे छित ते चढ़िया बस स्टॉप था हलाइनि। सॼी हॉस्टल जी निंड हराम, पढ़ाई डिस्ट्रैक्ट। बस पार्टनर अड़जी विया हूं। लीडर आहिनि साईं, लीडर। ही पाण वारो बरकत मथे हूंदो न। तॾहिं छा शेर जो यार आहे साईं। मस यूनिवर्सिटी खुली आहे, वरी हरकतूं शुरू। अदा कराईंदा ॿीहर यूनिवर्सिटी बंदि, जहिड़ा आफ़ाल अथनि, या हणाईंदा ॿीहर छापो। पोइ हुननि खे छा आहे यार? ॿुध यार, ये गोलियूं न खपायो। आइए वेलकम यू। घबरा न जानी, गोलियुनि जा बाचका रखिया आहिनि, सुस्त न थी। यार तू टीटी त बंदि कर। ॾिठो थी अहिड़ो रिवाल्वर वाइड़ा? अरे हाओ हाओ ॾिठो अथम। इटली जो अथई, मामा पकड़ियो छापे में, मां वरी लमायो मांस। शइ साईं, वाह जी हा। छॾीस जानी, गोलियुनि जी आवाज़ खां डिॼंदो अथई। जानी तुआरो मामो DSP आहे न, ॾिसी जेका चङी ठाऊ की शइ हथ अचेसि त असांखे ॼाराइजांइ। हा पंहिंजे हिसाब किताब सां। न न उहो ख़ैर आहे। छो भला अॼु जानी चुप आहे? ख़ैर त आहे? हा चंड खे पियो ॾिस। छा थो चए चंड? ठकावनि ते निंड फिटी अथसि जा। ही यूनिवर्सिटी आहे, अञा था चवनि पुलिस न विहारियो, भितियूं न ठारायो। इन हज़ार खां त पुलिस चङी आहे। रोज़ रात थिए थी चढ़ कोठे ते खण कलेक्शन, सॼी सॼी रात। पुलिस विहारण जी त यार पाण में मुखालफ़त कई हुई वीसी वटि। छा कयूं यार, स्टूडेंट्स कास लाइ त करिणो थो पवे न। हाणे असां छा चऊं त पुलिस विहारियो? पर जे हिननि खे था ॾिसूं त चवंदा पुलिस विहारण त छा, असुल पूरो थाणो क़ाइमु थिए थो। लथो साईं खेप खटी। छो यार आज़ार में विधो अथव सभिनी खे। अरे बुद्धि नथी, वो कैसा है? कम था कराएं से? चंगो जी धूल पाए भला मेरा सा। परियां तो आने यो खत के जो अदा सोचने जो ना नहीं, जिंदगी डाढ़ी दुखी डाढ़ी ज़ालिम। ओ बक बकी खीर जो छा थींदो? गेट त वञ, चाहे कीअं ठहंदी? यस प्लीज, चाहे जरूर ठहंदी। चलो सीमा सियासी भी अच्छी हुई। एडी देर माने हियर त आया शहर का गांव जो सब। थैंक यू। अकेली अकेली पे घूमी जेल ते वही हुई चा। न दिल जाए कर सीमा अॼु सर गुलबर ते पुछा न कई छो इने के तो कोन को कम रोज छो गिन बोंदो आ।
एड़ी कहर जेड़ी गर्मी में भी टाए टंगियो तो वते अरे छोकरी आस्ते चिकीस हाँ हाँ आज तो तुझे क्या सर च मैंने आस्ते चिकीस आज तो तुझे क्यों है मास शू बिल्किस के ना भाई हुआ मथे वही उनी टीवी ते बेवरी काई वही मुके अदी गम के ना गम छाजो गम इसे कहेंगे कौन गम कोने सब खुश बैठा हूँ भाजे ब्रांड वाले गम जी थी गाल क्या होना खाने पे होंगे ही अटेंशन प्लीज जिसको कह रहे थे वो करे आई है बस खाने वाले कुछ ना लेती है हेलो सिंगर हाय हाय दी होश सा रुई ना लेती थी जागो कोने में ना क्लब मुझे खबर है तो तुझे साल करा है पर सोचा तो आज तो वाली साल करा दी थैंक यू स्वीट रुई मैडम सब चार छोकरी खरा दे राजा मैडम अच्छा मैडम बेओ अना बटर मिनट है आऊं ता थिए जाती न मैडम घणी देर कोने जल्दी अचजो हां ठीक है ता काम करे वठो आ जाती अच्छा नाम बच्चों ना आने चाहिए तेरा अच्छा सीमा एक मिनट प्लीज माता इन पहलवान की मेरी क्या मुझे भी आने को लगी है जल्दी बच अस्सलाम वालेकुम अच्छा मैडम अस्सलाम वालेकुम हैप्पी बर्थडे थैंक यू मैडम भाई मुंह तो समझो तो वहां केक कटे खाई भी चले होंगे ना मैडम का का की तो तीस सके थैंक यू मैडम अच्छा मैडम प्लीज हाने हाने वही उत घणी निंड गई आने उठी पूरी बाथरूम ते रश्ती थी वने छाए वाला सुमर ने ना हाय सिमू एक्सक्यूज मी यार थोड़ी बेस्ट तो दिया हाँ हाँ दिखाने भैया नौरीन टाइम घणो थियो सब वधी आहिनि बस हाणे उथी जेकॾहिं को टीचर क्लास नथो वठे त इहा क़ौम सां गद्दारी आहे गद्दार सिर्फ़ मैदान जंग मां भाॼ खाधल सिपाहीअ खे न चइबो आहे असीं सभु पंहिंजे पंहिंजे महाज़ जा सिपाही आहियूं रिट्रीट कंहिं स्ट्रेटजी तहत या कंहिं वक़्ती मसलिहत तहत त क़बूल करे थी सघिजे पर मायूसी वारी मोट मूंखे हरगिज़ क़बूल न आहे पर सर हिते का इनकरेजमेंट भी तो मिले न सर हिते तो सर डिस्करेज तो कयो वञे अवां ॾिसो न साईं मां कंटिन्यूअसली क्लासेस पियो वठां एक्स्ट्रा चार्जिस में मुंहिंजी गिचीअ में तंहिं हूंदे बि सर मुंहिंजी रिपोर्ट ख़राब करण जो मक़सदु मुंहिंजो ॾोह तुंहिंजी सच्चाई तुंहिंजो जज़्बो जेको ॿियनि जी अख में कंडे वांगुरु आहे पर इहो को मसले जो हल कोन्हे कंटेम्पररी राइवलरी हर दौर में रही आहे तारीख़ जे हिक ॿिए खां अॻु कढण वारी जिस्तजू किथे न आहे हर चाह ते आहे पर सर हिते त का कॉम्पिटिशन का जुस्तजू आहे कोन साईं हिते त सभु को पलथी मारे गूंगो ऐं ॿोड़ो बणे वेठो आहे भला साईं इन्हनि हालतुनि में जेको बि उथी डोड़ण जी कोशिश थो करे त
त पंदोरी केराए था विझंस हाणे साईं अभी ॿुधाए त मां छा कयां I know you personally. You had been my student, a good student. अज तू सुठो उस्ताद आहीं, मुझो कलीग आहीं. याद कर कुछ साल अग मूं तोखे चयो हो त मंसूर हिन अदारे खे तो जहिड़नि नौजवाननि जी सख़्त ज़रूरत आहे. तोखे हिते जॉइन करणो आहे. ऐं पोइ मूं 10 आङुरियुनि जो ज़ोर लाइ तोखे हिते आंदो हो. You are a young, courageous and genius too. छा तोखे मुंहिंजी रिकग्निशन काफ़ी न आहे? सर अवां त हमेशह मुंहिंजा रहिया आहियो. त पोइ वञ. ही अदारो, ही नओं नस्ल तुंहिंजे उन पोखियल बूटे जो फल खाइण लाइ आतो आहे. थैंक यू सर, थैंक यू. सर सिंडिकेट जी मीटिंग करी थी थे छो? सर असांजो बि त मुंहुं वो रहियल आहे न. अच्छा थी वेंदो गलती न करियो. सर वो ॿुधो आहे त वीसी साहब चेयरमैन तव्हां आया न बस. पर सर वो डीन त मुंहिंजी सपोर्ट कोन कंदो. छो? अलाए जे कमाल सां त ठहे ई कोन थो. पहिरीं त तव्हांजे हस्बैंड जी ॾाढी तारीफ़ कंदो. हा पर हिकिड़े ॾींहुं न कमाल खां गाॾी घुरियईं. अलाए को कराची पे वियो. कमाल इनकार कयो. हाणे तव्हां पाण ॾिसो न सर उन ॾींहंनि में कराची में ॾाढी गड़बड़ हुई. कमाल चयो को गाॾीअ खे नुक़सान पहुचाए त पोइ केरु भरे हा. अचो मंसूर साहब. अस्सलाम वालेकुम. वालेकुम सलाम. समोसा नो सर थैंक्स. डीन पाण भरे आ. छॾियो सर हू पंहिंजो बुखार न कंहिंखे लाहे ॾे. ख़ैर तेसि ताईं डीन हूंदो ई कोन. छो लाइन्स था छा? अलाए ॿुधूं त थिए पिया शायदि अहमद साहब थो थिए. ओ नो सर हू त ॾाढो रूड आहे. सलाम बि न कंदो आहे कंहिंखे. ख़वातीन खे त ख़ैर कंदो आहे. तव्हां सही था चयो सर. तंहिं ॾींहुं त मूंखे चवे मिस रुबीना तव्हां 2-3 ॾींहंनि खां नज़र ई कोन था अचो. मुंहिंजो सर मां त रोज़ ईंदी आहियां. माय गॉड इन्हनि खे ॿियो को कम ई कोन्हे. तव्हां समोसा खाओ न चवनि था खाओ. न सर बस तबियत ठीकु न आहे. छा थियो? बस सर ईअं ई दिलि ख़राबु पई थिए. ओ दरअसल सर मां अंडो खाईंदी न आहियां. बस अॼु सुबुह जो थोरो खाधो अथमि. बस इन ई जे करे कुझु अजीब थो लॻे. वो पहिरों दफ़ो कंहिं ख़ातून जो समोसनि खां इनकार ॿुधो अथमि. न सर अहिड़ी त का ॻाल्हि कान्हे का. मूंखे समोसा ॾाढा वणंदा आहिनि. सर अकेला अकेला पिया समोसा खाओ. तव्हां बि खाओ. तव्हां खाधो आहे? न मां थोरी देरि पहिरीं चांहि पीती आहे. सर ॿुधो आहे शहर में का वरी गड़बड़ थी पई आहे. अॼु? हाँ सर कल राति भी शहर में अफवाह हुई. आखिर सर ये छा थींदो. ये रोज़ रोज़ जी गड़बड़. असल मुंझाए मारियो अथनि. कोई कम वक़्त ते थिए ई कोन थो. हाँ सर सर इहा त ॾाढी ज़्यादती आहे. असल में कोई माण्हू पंहिंजी रिस्पॉन्सिबिलिटी महसूस ई नथो करे. ये केरु छोकिरो थो लिया पाए? कंहिंजो क्लास आहे छा? ओ सर मुंहिंजो क्लास हो. पर सर हाणे त अधु टाइम त गुज़री चुको आहे. वरी बि ॾिसो एंगेज रखो. जमील हेॾा अच. जी मैडम. तूं आई ऐं ॿिया केरु आहिनि? आओ आहियां ऐं सलीम आहे बस. बस बस मैडम. हाणे त टाइम गुज़री चुको आहे. जी सुभाणे तव्हांजो पहिरियों क्लास वठंदसि. ठीक है मैडम. थैंक यू.
सर हिकु त इहे छोकिरा पाण रेग्युलर आहिनि कोन ऐं पोइ वरी माइट लिखे हलिया न पुट पढ़ण बस मिड़ी फैशनी पुट जी छो ख़ैर में ठीक है आऊं अचां थो न न आई एम फ्री नाउ ठीक आऊं थी अचां विसी साहब घुरायो आहे ख़ैर तो है ना भाई छड़ो मीटिंग खड़ते तो को निकरे ही कोन थो ये तो है भाई सर मूंखे बैंक वञिणो आहे ड्रॉप कंदा वञो त वाह जी ॻाल्हि कई अथव सर मूंखे बि वञिणो आहे पोइ मूंसां महिरबानी कयो बस तो पोइ ठीकु आहे तव्हां वापसी में खणी दिलबर साहब सां गॾु अचिजो ठीकु आहे हलो अवां छा था सम्झो गोड़ जल्द खत्म थी वेंदा छा तो थी सके ओह एक्सक्यूज मी अवां जो क्लास आहे हाँ मुझे क्लास ॻाल्हि इहा न आहे यार वो बाकी ॾिस अॻे छोरा जना असांखे पढ़ण कोन था ॾियनि ऐं सॼो ॾींहुं दादागिरी था कनि पाण वरी कहिड़ा चङा मुड़ुस आहिनि ख़बर आहे जेको पढ़नि था पर यार जे वाकई छापो लॻो त पोइ छा मुंहिंजो ख़्यालु आहे त हथियार कढी छॾियो शेर हथियार खयों आहे त रखबो कोन ॻाल्हि अथई सफ़ा जे छापो लॻो बि त पाण भाव कबनि माराईंदे तूं सभिनी टिजी थो टिजा नथो बाक़ी ॾिस तो पाण पे चयो त साहब चयो आहे त फ़िलहाल का फशरी न कयो ऐं अहिड़ी ॻाल्हि थिए त मूंखां ज़रूरु पुछो अॻे दफ़े छोकिरनि जो बाइकाट करायोसीं त केतिरी फशरी थी ऐं छोरा बाइकाट लाइ तयारी न पिया थियनि अड़े छोरनि खे कहिड़ी ताक़त आहे जो बाइकाट न कंदा असां बाइकाट करायूं ऐं छोरा क्लासनि में वेंदा ॾिसंदासीं कहिड़ो आहे जवान जो पुटु पर यार छोरनि गोड़ त कयो न ऐं पोइ जेॾी महिल मां दर जले बीठुसि त कीअं बकरियुनि वांगुरु लाइन लॻी वई मुंहिंजो ख़्यालु आहे शेर अनवर ठीकु थो चई अॻे छोरनि जो पूरो साल वियो आहे वरी ईअं न थिए जो यूनिवर्सिटी बंदि थी वञे पोइ भला खणी तूं ई ॿुधाए त छा कयूं मुतालबा बि न मञनि हॉस्टलनि ते छापा बि लॻनि यार छापो या लॻो त कोन्हे न कहिड़ी ख़बर न बि हणनि न लॻण जी ॻाल्हि कोन्हे छापो ज़रूरु लॻंदो तव्हांखे ख़बर कोन्हे यार ख़बर पियो छा थियो यार बचल ऐं सफ़दर रुड़ी पिया कैंटीन में हाणे हिकु ॿिए ॻाढ़ो करे वेठो छा ते छोकिरीअ जी ॻाल्हि ते बचल जो सफ़दर खे तूं हुन सां न ॻाल्हाईंदो कर अड़े छोकिरी कहिड़ी उहो त ॿुधायो आहे अहिड़ा इहा यार कहिड़ी आहे इकोनॉमिक्स में पढ़ंदी अथई पर यार इहो सफ़दर कहिड़ो आहे वॾो ठड़की छोरो आहे पर पोइ बचल त पंहिंजो यार आहे यार तूं बि कमाल थो करी असुल मसालो छुटियो वरी छोकिरी निकाले में लॻी वियो वरी धूड़ पाइण यार अदा छॾीस यार हिननि खे त क़ौम जो ग़म खाई वियो आहे सच चओ त साईं क़ौम जो ग़म खाई वियो आहे अदा शेर हाणे हीअं था कयूं हलिया साहब सां मिलूं ॾिसूं उहो कहिड़ी लाइन थो ॾिए ऐं तूं पाण थो चई त मनो कई अथई ठीकु आहे यार क्लास टाइम में कई बस प्यारा हिते वेहिजी वियासीं कल त चांहि पियो न प्यारा तव्हां पी अचो वञी पोइ ईअं अस्सलाम वालेकुम सर वालेकुम अस्सलाम सोजरा खान 2 मिनट तक अचो मूं वटि जी सर
सर खैरता है ना? हाँ हाँ खैर हाँ। थैंक यू सर, थैंक यू वेरी मच सर। थैंक यू। सुधरा खाना इतने वेठो हाँ? बस यार प्यारा छा कयूं? छा पियो सोचीं? जिंदगी ॾाढी ॾुखी थी, ॾाढी ज़ालिम थी। खैरा प्यारा खैरा, एडी ॾुखी भी ना है। आबिदा के ॾिठी? हाँ, एॾां वियो थी। मां ॾिसांसि थो, न त यार मिले त चइजांसि त किताब त मोटाए, लाइब्रेरी जो आहे। ठीकु आहे? ओके। छोरी ये ना कंदी कर बाचा क्यों मत टंकुन में सापा जे कौन था अरे तू पार कहीं आई जा हाँ छोकरो ला किते घुमो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, वालेकुम सलाम। सर चाय पियो? थैंक यू तव्हां पियो। फराब जॾहिं फ्री थियो त 2 मिंट मूंसां मिलजो। सर सब बचो? सब भले, पर तव्हां सां कमु आहे 2 मिंट। ओके सर। तव्हां मां कंहिंखे लिफ्ट कोन्हे छोकिरियूं, सिर्फ़ असां वेंदासीं। अरे ख्याल सां कपड़न ते ध्यानी हेलो हेलो तू आई किथे? हिते ही आहियां। सॼो ॾींहुं हण हण थी करी थकिजी पवंदी हूंदी। छा कयां? शफ़ीअ खे ॾेखे हेॾा सारा पम्फलेट्स मूंखे ॾेई करे पाण खे दोस्त सां ॾियो। हेॾा सारा मां किथे रह सघंदसि? यार असांजी त सिफारिश करीस न। छो? तो त भाउ कयो अथसि, तुंहिंजो त चयो वठंदो न। एॾो वणे थो छा? अहिड़ी कहिड़ी ख़ासियत अथसि? पाण ॻाल्हाईंसि। हाणे मुंहिंजो न ॻाल्हाइणी त वणंदो आहे। ऐं फरा हो चश्मा तो मां अखी न पियो कढे। हा ॾिसांसि बि सवेर खां ॾाढी ॾिघी आहे ॻाल्हि आहे। छो थी वीचारे जी बेख कढी? छॾीस त भली सुके पियो। समझे तो इन डांढो गाड़ी ते परा चढ़ंदी पर फर फर करे हलाईंदो। ऐं छोरी चौथी ग़रीब जो आऊं खणी गरीबन के भी कुटी करे चोती। ओ ही ॾिस गरीब विकणन था न छोला छोकरा ॾे अच। घणा ॼणा बीबी? बस एतिरा ई घुरबा। हा खा सब। शेर हिकिड़ो मिंट। ओ इहो थी सफ़दर जेको बचल सां विड़ियो।
ठीक अच्छा छाते थोड़े बिठो पोस जानी छाजा पोस दो ना छाजा पोस दो ना छो छा गाला खैर ता है आज झेड़ो पे थे छा केंजो ये शेर वारन जो अलाए कैसा बेड़न पिया असां तो बढ़िया आयासीं केना ॾिसां थो तव्हां जो छा वञी धूड़ पाइन छा हाल आहे तव्हांजो ठीक है तव्हां ॿुधायो ठीक है माफ़ कजो मूंखां अॼु बि विसरी वियो किताब खणी अचां सुभाणे खणी ईंदसि पक सां काई ॻाल्हि न आहे सुभाणे खणी अचो सलाम सर वालेकुम सलाम सिमाज तू क्लास में कोने सॉरी सर सर मुझे कुछ पंफलेट्स नहीं विराया थे हाँ ठीक है ये तो पता ही नहीं जाते पर क्लास तो अटेंड करनी घुर्जी ना सर रियली आई एम सो सॉरी परीक्षा के बारे में ओहो भाई तो लंबो चौड़ो दास्तान है जी सर अरे ये किताब मुझे पकड़ी दे जी सर बाहर तो कुछ भी कोने हलिया हुआ उन्हें मार कुटी करेंगे सर सलाम अलैकुम वालेकुम अस्सलाम सर शाम जो केॾी महिल अचूं शाम जो तो 5 बजे ताईं पहुची वञो ठीक है सर ठीक है ना तो ये किताब हाँ ये मेहरबानी चलो ओके खुदा हाफिज़ शफी पंहिंजा नोट्स पियो ठाहीं मूंखे बि कढी ॾे प्लीज़ भाव न आई तव्हां भाउर ठाहींदी हुई इन करे आहियो न प्लीज़ हूअं मां पाण न ठाहींदी आहियां त पोइ हींअर ठाहियो न ख़बर अथई पंहिंजी महिनत में मज़ो ई ॿियो आहे इंसान में प्राउडनेस अची वेंदी आहे ख़बर अथई मूं में 2 मौक़नि ते गुरूर अची वेंदो आई फील प्राउड हिकु जॾहिं हुन सेमिनार रूम में पढ़ंदो आहियां त इहो महसूसु थींदो अथमि त पंहिंजी का अहम ज़िम्मेवारी पूरी करे रहियो आहियां ऐं ॿियो जॾहिं तूं गॾु हूंदी आहीं उन वक़्तु आउं दुनिया जो अमीर तरीन इंसान हूंदो आहियां पर अलाए छो अहिड़े मौक़े ते मुंहिंजे हथनि जूं मुठियूं भिकूड़जी वेंदियूं आहिनि मूंखे डपु लॻंदो आहे त इहा दौलत मूंखां को खसे न वठे हूअं ही सेमिनार रूम बि अजीब शइ आहे गॾिजी वेहण जो वॾो बहानो आहे वॾो आथत आहे असां दिलि जे मुसाफ़िरनि लाइ हूअ आई हूंदी वेठी हूंदी हू ॼाण आयो या अचण वारो हूंदो इहो सोचे कदम ख़ुदि ब ख़ुदि ॾांहुं खॼो अचनि इहा आहे न जॾहिं असां न हूंदासीं त ही जायूं के ॿिया अची वालारींदा ऐं ईअं ई अहसासनि जो सिलसिलो जारी रहंदो ही सेमिनार रूम पढ़ंदड़नि ऐं प्यार कंदड़नि सां भरिया पिया हूंदा छा थियो कुझु न खलील भाई ईअं चवंदो पागी बिल्कुलु हुनजी गुफ्तगू में ॾाढी गहराई आहे हाँ बाबा ॿियो छा पियो थिए
सर फिलहाल तो कुछ न पियो थिए। बाबा ॾिसो न, इहा त चङी ॻाल्हि न आहे। तहरीक खां सवाइ ज़िंदगी कहिड़ी आहे? सर हिते वरी माहौल बि त नाहे, कुछ कयूं तो पोइ हज़ारे हडस था पैदा कनि, को कम करण ई नथा ॾियनि। कीअं? ॾिसो न, असां हिकिड़ी सर्कल क़ाइमु कईसीं, ईअं कुछ सोशल एक्टिविटीज़ करण लाइ। सोचियोसीं यूनिवर्सिटी में को चार्म वधे, हेॾी डेड लाइफ आहे। पोइ तो सर कुछ छोकिरनि असांजी शीट्स फाड़े छॾियूं जेके इन सिलसिले में हुयूंसीं, ऐं धमकियूं ॾिनऊं त को ज़रूरु न आहे अहिड़ियुनि एक्टिविटीज़ करण जूं। कंहिं? सर इन्हनि लीडर्स जेके पंहिंजो पाण खे वॾो था सम्झनि। छो? सर इन्हनि जो ख़्यालु आहे त अहिड़ियुनि एक्टिविटीज़ सां संदन चङ मुड़ुस खे धक थो लॻे। बाबा मां त सम्झां थो त खेनि इहो डपु आहे त अहिड़ियुनि एक्टिविटीज़ जे करे संदन अजारादारी ख़तमु थी वेंदी। एग्ज़ैक्टली सर, ईअं ई आहे। छा लाइ त पाण हुननि वटि कुझु बि न आहे। हू पंहिंजे अंदर में बिल्कुलु कोरा आहे। हुननि वटि अहिड़े माहौल खे फेस करण जी सलाहियत न आहे। तंहिं करे तव्हां ॿई तड़के खां कमु वठी अव्हांखे सप्रेस करणु चाहिनि था, पर छा हालतुनि खे जीअं जो तीअं रहणु ॾिजे? न सर, कुछ न कुछ तो थियण घुरिजे। सर तव्हां बि त हिकिड़ी सोसाइटी क़ाइमु कई हुई। हा, नंढड़े पैमाने ते। पोइ सर असांखे बि शामिल कयो हिन में। पर सर तव्हां छा था सम्झो, अहिड़े माहौल में अहिड़ियूं एक्टिविटीज़ थी सघनि थियूं? अब त पाण हुरतू आइडियल माहौल त किथे बि न मिलंदो आहे। कमु करण लाइ माहौल ठाहिणो पवंदो आहे, माहौल पैदा करणो पवंदो आहे। आइडियल माहौल जो बि इंतज़ारु न कबो आहे। उहो त बाबा कॾहिं न मिलंदो। उहो त ईअं आहे जीअं छोकिरियूं आइडियल जी तलाश में वेही पंहिंजी अधु मुर्गाए छॾी आहे। सो बाबा आइडियल जो मिली वञणु त आइडियल जो मौत आहे। जे उहो मिली वञे त पोइ आइडियल छा जो? उहो त बाबा कॾहिं बि न मिलंदो। पोइ उहो माहौल हुजे या को सॼणु। सर इहा ॻाल्हि त पंहिंजी जाइ ते, पर मां सोचां थो त कुझु न कुझु त करणु खपे। मिसाल तौरु यूनिवर्सिटी जे हिन माहौल खे मटाइण लाइ अव्हांजी स्टडी सर्कल खे वधीक एक्टिव कयो वञे त सुठो। हा शफ़ी बाबा, मुंहिंजो कमु इहो आहे त अव्हां सभिनी खे तालीम ॾांहुं मुतवजह कयां ऐं अव्हां सभिनी खे दुनिया जे इल्मो अदब जे जदीद लाड़नि खां वाक़िफ़ कयां। अवी सभई हिते अचो था, भले थोरा ई आहियो, पर इन्हनि थोरनि मां घणा बि थी सघो था। ॾिसो न, हीउ आहे त हिकु मंज़ूम ड्रामो रनी कोट जा धाड़ियल, पर असांजे अदब जो हिकु शाहकार ड्रामो आहे। हा सर, इन सां बि कुझु त माहौल में चुरपुर थींदी। मुमकिन आहे असां वांगुरु के ॿिया बि नौजवान अची असां सां बाह ॿेली थियनि। बिल्कुलु सर, कुझु न कुझु त थींदो। तॾहिं त बाबा चवां थो त रिहर्सल्स जल्दी कंप्लीट करे वठो। मां हिन सिलसिले में डिपार्टमेंट खां फंड्स बि अप्रूव कराए वठंदुसि। ठीकु आहे सर। हा साईं, हाणे आयो थी। ये अध कलाक लाइ वियो हो। हाणे कंदुसि मोकारो। जे ॾे स्कूटर त बि वयल आहे, जे न ॾे त हमरा कनि था बूथ बुछड़ो। हाणे कंदुसि मोकारो। जे ॾे स्कूटर त बि वयल आहे, जे न ॾे त हमरा कनि था बूथ बुछड़ो। अचो साईं, अचो भोतार। तव्हां त साईं अध कलाक लाइ विया हुयो। लॻे थो वरी कंहिं मंज़िल तां मोटियो आहे। ॿियो तरह जा कयो हूंदसि तेल पूरो, वरी ईअं बि न त को लीटर तो विझरायूंसि। ख़ैर त हुयो न साईं, अध कलाक खां कमु चढ़ी वियो छा? अड़े हाओ बुकिया, ॿुधम हिकिड़ो दफ़ो। चओ साईं। ॿियो वरी ॾिठो थी कुझु हलाए न? हते हेॾे हेॾे भाऊ
बाथरूम में तो वहीं ते टॉल पांजो इस्तेमाल करें। बख्यू, अरे बख्यू, एलो चाय तो चेंज। हत्ते लीडर हैं सही लीडर। चङो ठीक है। ॿी का ख़बर पई तो? छा थियो? रात छापो तो लगे हॉस्टल ते। होशियार प्यारा होशियार। खैरा तोखे कंहिं चयो? कंहिं वरी छा थियो? बस ख़बर पई? ख़बर पए कहीं हणी छड़ी हुजे? ना बा पक्की ख़बर आ। शेर खे हिकिड़े CID वारे ॿुधायो। हाँ यार, पोइ थी सघे थो। तव्हां ही शीटूं छाजूं था लिखो? छाजूं था लिखो? तोखे ख़बर ना है? शेर खां पुछो अथव? हर ॻाल्हि भला शेर खां पुछूं छा? सभिनी ख़बर आहे सुभाणे जनरल पार्टी आहे। पोइ एॾो तिखो छो थो थी? पाणे खे बि त ॾिसो न, टके पैसे जी ॻाल्हि तव्हां खां पुछूं। बिल्कुलु, जॾहिं वॾो वेठो आहे त पंहिंजी छो था हलायो? वॾो तव्हांजो आहे, असांजो न आहे। चऊं वधीक हाणे मथो न फिराई। मथो त तव्हांजो फिरियल आहे न पाण था कमु कयो न असांखे था करणु ॾियो। यार हाणे छॾियो बि त खणी। बरकत, वो बरकत, अब छा ते जुड़ो आहे? वञ सदाई तो वॾो। हथ आहिनि सही बरकत साहब करा होॾे अबा होॾे शेर जे कमरे ते वियो थी। साईं शफी साहब तव्हांजो फोन आहे? मुंहिंजो फोन आहे? हा साईं उतां गर्ल्स हॉस्टल खां। अब चाय तैयारी कर। ये चाय मूंखे ॾे वॾी ॿी चाय खणी। शाबाश। शफी प्यारा कंहिंजो फोन थी? फरीदा जी हूंदी। चयो ईंदो सुभाणे जनरल पार्टी रखो त ॿुधाइजो।